बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। धरती टीवी जी ख़ुसूसी इलेक्शन ट्रांसमिशन सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। नाज़रीन, धरती टीवी साल 2024 जे आम चूंडनि बाबति धरती इलेक्शन सेल जे नाले सां ख़ुसूसी ट्रांसमिशन शुरू कई, जंहिंमें अव्हांखे असां बदस्तूर ॿुधाईंदा आहियूं चूंड सरगर्मी बाबति। अव्हांखे ॿुधायूं पिया त अॼु बि सियासी पार्टियूं जेके आहिनि उहे चूंड सरगर्मियुनि में भरपूर ज़ोर शोर सां हिसो वठी रहियूं आहिनि। अॼु मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीपल्स पार्टी नून लीग समेत मुख़्तलिफ़ सियासी जमातियूं चूंड सरगर्मी में ज़ोर शोर सां हिसो वरितो। पीपल्स पार्टी जो डेरा इस्माइल खान में जलसो थियो, जंहिंमें पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कयो आहे। जॾहिं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी बि रावलपिंडी जे इलाइक़े कहूटा में जलसे खे ख़िताब कयो आहे। नून लीग पंजाब में सरगर्म नज़र आई, जॾहिं त लाहौर में नून लीग पारां रैली कढी वई आहे। जॾहिं त हारूनाबाद में बि जलसो थियो आहे। नवाज़ शरीफ़ मरियम नवाज़ उन जलसे खे ख़िताब कयो आहे। ऐं मुल्तान में इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी बि पंहिंजे सियासी पावर शो कयो आहे। अव्हांखे ॿुधायूं त जहांगीर तरीन जलसे खे ख़िताब कयो। जॾहिं त सिंध में आसफा भुट्टो ज़रदारी अॼु सरगर्म नज़र आई। चूंड मुहिम जे सिलसिले में बदीन में आसफा भुट्टो ज़रदारी बदीन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो रैली जी सूरत में दौरो कयो आहे। उन्हनि समूरनि मामलनि ते नाज़रीन अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर अॼु जी जेका सभ खां वॾी ख़बर आहे उहा अडियाला जेल खां असां वटि आई आहे, जिते साइफ़र केस में अदालत PTI बानी ऐं अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। सो प्रोग्राम जे पहिरें मरहले में असीं साइफ़र केस जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन तजिया निगार नसीर गोपांग साहब ऐं इरफान महबूब स्टूडियो में असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम जी। वालेकुम सलाम जी। पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं हाणे साइफ़र केस जे हवाले सां ई जीअं ॿुधायो त प्रोग्राम जे पहिरें हिसे में पाण साइफ़र ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। त कंहिं बि सियासतदान खे जेकॾहिं सज़ा अचे त उनखे वेलकम नथो करे सघिजे, जेकॾहिं के अहिड़े केस में अचे थी। ज़ाहिर आहे बाक़ी खोड़ ॿिया मामला बि थियनि था, पर ख़ासि तौर ते जॾहिं ॾिठो वञे त मामला कंहिं नेश ते पहुता आहिनि, इलेक्शन मथां हुजे त सभु कुझु सम्झ में ईंदो आहे थी छा पियो थिए। ऐं को हिते इहो बि ॿुधाईंदा हलूं ऐं यकीन जेके ॾिसंदड़ आहिनि उहे इंतिहाई बाख़बर आहिनि, उनखे ख़बर हूंदी त हीउ को पहिरियों भेरो कोन्हे। असां वटि हमेशह ईअं थियो आहे। सो सियासी अॻवाननि खे सज़ाऊं बि आयूं आहिनि, हू जेलनि में बि विया आहिनि, उन्हनि खे फाहियूं बि आयूं आहिनि, उन्हनि ते दहशतगर्दनि जा हमला बि थिया आहिनि। हिकिड़ो डिघी हिकिड़ी तारीख़ आहे पाकिस्तान जी। पर जेकॾहिं ॾिसूं त इलेक्शन खां अॻु में सज़ा अचणु, अॼु ज़ाहिर आहे PTI जा माण्हू त सॼे मुल्क में एहतजाज कंदा हूंदा, कनि बि था ऐं उन्हनि खे हक़ आहे उहो कनि। ख़ासि तौर ते हाणे त सोशल मीडिया ते ई एहतजाज थियनि था उन्हनि जा घणा 9 मई खां पोइ। त उहे इहो ई चवंदा त जेको कुझु थिए पियो ज़ाहिर आहे असां सां पियो थिए, इहा ज़्यादती आहे। पर 5 साल पहिरें जेकॾहिं पाण ॾिसूं, जॾहिं 2018 जी इलेक्शन थी पई, 18 जी इलेक्शन थी 25 जुलाई 2018 ते, ऐं 25 जुलाई खां 19 ॾींहं पहिरियां जेको आहे ग़ालिबन 6 जुलाई ते जेको आहे मियां नवाज़ शरीफ़ साहब ऐं उनजी न्याणी मरियम नवाज़ साहिबा खे 10 साल ईअं ई सज़ा आई हुई इलेक्शन खां जस्ट 19 ॾींहं अॻु में। जीअं ॿुधायां थी को पहिरियों भेरो न पियो थिए ऐं इहो बि कोन्हे त को अॻु में थियो आहे ऐं हाणे बि थिए, इन जी बि असां हिमायत न कंदासीं। हिन भेरे बि जेकॾहिं असीं ॾिसूं था त इलेक्शन में बाक़ी को हफ़्तो बचियो आहे, 8 ॾींहं बचा आहिनि। ऐं साइफ़र केस में जेको आहे घणे भाङे 4-5 ॾींहंनि खां इहे ॻाल्हियूं हलियूं पियूं त ख़ान साहब खे सज़ा ईंदी, बल्कि राति त मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में इहो बि चयो वियो त ईंदड़ 24 कलाकनि में सज़ा ईंदी, ॼण त सभिनी खे ख़बर हुजे त छा कुझु थियण वारो आहे। सो हिन इलेक्शन में हफ़्तो अॻु जेको आहे ख़ान साहब खे ऐं अॻूणे परॾेही वज़ीर जेके आहिनि शाह महमूद कुरैशी साहब, यानी अॻूणो वज़ीर आज़म ऐं अॻूणो परॾेही वज़ीर, ॿिन्ही खे 10 साल केस जी सज़ा आई आहे। सो हाणे हिन केस जी जेका नोयत आहे, ज़ाहिर क़ानूनी जेके माहिर आहिनि उहे बहितर अंदाज़ सां ॿुधाए सघनि था, पर पाण जेके ॾिसूं त ॿिन्ही तरफ़नि खां ख़ामियूं तमामु घणियूं थियूं आहिनि। हिकिड़ो त जेका साइफ़र आहे उनखे जंहिं अंदाज़ सां उन्हनि खेॾण जी कोशिशि कई इमरान ख़ान साहब वज़ीर आज़म जी हैसियत सां, जॾहिं उन्हनि खे नज़र पे आयो त उन्हनि जो इक़्तिदार वञण वारो आहे, त बजाए हू सिधो उहा जेका अदम एतमाद जी रिथ उन्हनि जे ख़िलाफ़ु आई पए उनखे रोकण जी कोशिशि कंदा। जीअं असांखे नज़र आयो 88 में मोहतरमा जी हुकूमत जे ख़ात्मे जी कोशिशि थी, अदम एतमाद जी रिथ आंदी, त वॾी प्लानिंग सां उन्हनि उन रिथ खे रोकियो, नाकाम वई उहा रिथ ऐं कामयाबु कोन थी सघी। पोइ ग़ुलाम इसा ख़ान अॻिते हली असेंबली टोड़ी। सो ख़ान साहब उन ते फोकस कोन ॾिनो, पंहिंजनि इतिहादनि सां कोन मिलियो, को पार्लियामेंट जो गॾियल इजलास घुराए हा, ॿियो उन साइफ़र जो बहानो करे हिकिड़ो उनखे खेॾण जी कोशिशि कई। ऐं अच्छा उनमें बि वॾी ॻाल्हि इहा हुई उनखे ख़बर हुई त साज़िश करे केरु पियो, हितां जी जेका लोकल चऊं असांजी एस्टेब्लिशमेंट उहा साज़िश करे पई, यानी उन वक़्तु बाजवा साहब हो या जेके उनजा साथी साज़िश कनि पिया। ख़ान साहब खे ख़बर हुई, पर जीअं त बाजवा साहब आर्मी चीफ हुआ त ख़ान साहब में एतिरी बि हिमत कोन हुई जो हू बाजवा जो नालो खणनि। उन्हनि डायरेक्ट चयो ही बाबा अमेरिका जी साज़िश पई थिए, अमेरिका मुंहिंजे ख़िलाफ़ु साज़िश कई आहे, हू मूंखे इक़्तिदार खां हटाइणु चाहे थो ऐं पोइ
पाण सभिनी ॾिठो त इक़्तिदार वञण खां कुझु ई ॾींहं अॻु जेको उन्हनि जलसो कयो हो, साइफ़र जे बुनियाद ते उन्हनि जलसो कयो। शाह महमूद कुरैशी वॾी तक़रीर कई, पहिरें थल ॿधो त बाबा मूं वटि हिकिड़ी वॾी अमानत आहे, हिकु ॻुझो राज़ आहे जेको लिफ़ाफ़े में बंदि आहे, उहो मां मुल्क जे वज़ीर आज़म जे हवाले कयां थो, उन्हनि जी अमानत आहे, जी बिस्मिल्लाह मूं करे छॾियो आहे। पोइ वरी ॾिठोसीं त हिकिड़ो पनो लहिरायो ख़ान साहब ऐं उहो सभिनी जलसे वारनि खे ॿुधायो, अॼु बि रिकॉर्ड ते आहे त बाबा हीअ उहा साज़िश आहे। अमेरिका जे सफ़ीर चयो आहे त PTI जी हुकूमत ख़तमु कई वञे ऐं साज़िश उतां थी आहे। एतिरे क़दुरु हुननि इहो बि चयो हो त जेके जेके माण्हू उन ज़माने में PTI खे छॾे विया हुआ अदम इतमादी तहरीक खां अॻु में, त उन्हनि खे अमरीकी एम्बेसी में घुराए करे उन्हनि खे पैसा बि ॾिना था वञनि। मतिलबु उहो बाजवा ते अचे ई कोन पियो न, जेसिताईं, छाकाणि त बाजवा उन ज़माने में आर्मी चीफ हो। हिकिड़ो वॾो थल ठाहियो वियो। हाणे जॾहिं उहो मामिलो थियो, ऑफिशियल सीक्रेट एक्ट जा मामला थिया ऐं उनखे ख़बर हुई, कुरैशी साहब खे बि ख़बर हुई त ही केॾी संजीदा नोईअ जा मामला आहिनि, उन्हनि खे ईअं न खेॾणु खपे। उहा ऑडियो बि लीक थी, अव्हां ख़बर हूंदी, जेके पर्सनल सेक्रेटरी सां हमें इसके साथ खेलना है, आज़म ख़ान सां जेका टेली टॉक हुई, ऐं अॻिते हली ख़ान साहब चयो त न अहिड़ी त का ॻाल्हि ई कोन थी आहे। इहो थियो हिकिड़ो पासो त PTI ग़लति कयो, ख़ान साहब ग़लति कयो, हिकिड़े मतिलबु ख़त जे बुनियाद ते उन्हनि जेका हिकिड़ी साज़िश घड़ी ऐं अॻु में पाण उन तां हटी विया। न रुगो उन चयो त इहो जेको साइफ़र कोन हो, इहो ख़त कोन हो जेको मूं लहिरायो, एतिरे ताईं चयो उहो ख़त मूंखां गुम थी वियो, इहा अलॻि लापरवाही। ऐं उन सां गॾोगॾु वरी अमरीका जंहिं ते एॾो वॾो इल्ज़ाम हयो, पोइ अव्हांखे नज़र आयो हूंदो त उन अमरीका सां उन लाॻापा कीअं बहितर करण जी कोशिशि कई। उते फॉर्म जेके आहिनि उहे जेके आहिनि हायर पे थिया, उन्हनि जे सफ़ीरनि सां मुलाक़ातूं, मतिलबु माण्हुनि खे ट्रक जी बत्ती सां लॻाए पोइ उन मामले तां हटी विया। इहे ग़लतियूं उन्हनि जे ते थियूं। ॿिए पासे जेकॾहिं हिन में असीं केस में ॾिसूं त जेके अदालती लेवल ते बि कुझु ग़लतियूं थियूं आहिनि। ज़ाहिर हाणे फ़ैसिलो आयो आहे त पाण हुन ते ॻाल्हायूं पिया। जीअं पहिरें अव्हांखे यादि हूंदो तोशाखाना केस में जेका इमरान ख़ान खे सज़ा आई, उनमें बि असांखे ईअं नज़र पे आयो त हिकिड़ी तकड़ हुई जज साहब खे, तमामु घणी तकड़ हुई। जॾहिं तेज़ी सां उहो केस हलियो ऐं जज साहब खे ॿाहिरि वञिणो हो, ऐं ॿाहिरि वञण खां हिकिड़ी राति अॻु में जेको आहे उन्हनि फ़ैसिलो ॾेई छॾियो, 3 साल सज़ा ॾिनी ऐं पोइ आख़िर में उहो फ़ैसिलो त ख़ैर मुअतल थियल आहे हींअर ताईं। हिन केस में बि ॾिसूं था त इलेक्शन में हफ़्तो आहे ऐं उनखां पोइ जेको आहे हफ़्तो पहिरियां हिन केस में सज़ा अचणु, ऐं जेको आहे 18 गवाहनि जा गुज़िरियल ॾींहुं जेको आहे 18 गवाहनि जो जरह जेको आहे मुकमल थियो आहे, जेको पाकिस्तान जी तारीख़ में शायदि कॾहिं थियो जो 5-5 मिंटनि में जरह मुकमल थी। उहो जरह कीअं मुकमल थी, उते बि हिकिड़ी वॾी ग़लती PTI खां बि थी, जो PTI चाहियो पियो त हिन केस खे इंघाइजे। सभिनी खे ख़बर आहे हुननि छा कयो, हिन केस में जेके हुननि जा वकील हुआ उन्हनि खे टिकेटूं जारी करे छॾियूं। जेको तैमूर मलिक आहे मुल्तान मां चूंड पियो विढ़े, शाह महमूद कुरैशी जो वकील, ईअं ॿिया वकील, ऐं कोर्ट जॾहिं हिन केस जी हेयरिंग पई हलाए त PTI जी धुर जा जेके वकील आहिनि उहे पेश ई कोन पिया थियनि, छाकाणि त चूंड मुहिम में मसरूफ़ हुआ। हिननि खे लॻो त शायदि असांखे वक़्तु मिलंदो। जज साहब बि छा कयो, जेके हुते सरकारी वकील हुआ उन्हनि खे जेको आहे सो हिन केस में वकील करे छॾियो ऐं उन्हनि खे चयो त हाणे अव्हां गवाहनि जी जरह कयो। ऐं सरकारी वकील ज़ाहिर कोर्ट जे पासे ई या हुकूमत जे पासे ई बीठल नज़र आया, 5-5 मिंटनि में सभिनी खे उकलाए राति देरि ताईं हिन केस जी ॿुधणी हली। ऐं अॼु असांखे इहा ख़बर मिली त 10 साल जेको आहे इमरान ख़ान साहब खे, साइफ़र केस में 10 साल कुरैशी साहब खे सज़ा आई आहे। सो हिकिड़ी तारीख़ आहे, जीअं पाण चवंदा हिकिड़ो जनर आहे पियो थो घुमे, कॾहिं नवाज़ शरीफ़, कॾहिं ज़रदारी, कॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, ऐं हाणे अच्छा नसीर साहब जेको ही ख़ासि अदालत पारां फ़ैसिलो कयो आहे। हिकिड़ो मिंट भला छा मूंखां पॉइंट ऑफ व्यू न वठंदा छा? मां ॾाढो सुकून सां ॿुधो पियो नसीर साहब खे, ऐं फ़ौज़िया तव्हांखे मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू बि ॿुधणु खपे हिन में। नसीर साहब तव्हांजूं काफ़ी ॻाल्हियूं दुरुस्त हुयूं ऐं आई वुड लाइक टू एंडोर्स द सेम, बट कुझु शयूं आहिनि जेके ॻाल्हाइणु घुरिजनि, जेके डिस्कस थियणु खपनि, निशानदेही थियणु खपे। सभ खां पहिरियां पाण जेका साइफ़र केस जी ॿुधणी कंदड़ ख़ासि अदालत आहे उनखे पाण थैंक यू चऊं, छो जो इमरान ख़ान साहब जे लाइ इहो बहितरु आहे त उनखे 10 साल क़ैद जी सज़ा मिली आहे। न त पाकिस्तान जी तारीख़ में फ़ाहियूं बि रहियूं आहिनि वज़ीर आज़मनि खे, सो फ़ाही जी सज़ा न मिली आहे, हालांकि हिन केस में उमिरि क़ैद जी सज़ा ठहे पई। सो जेकॾहिं 10 साल जी सज़ा आई आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे त महिरबानी आहे, इमरान ख़ान ते पोइ बि रहम कयो वियो आहे। अच्छा सर, हाणे सभ खां पहिरियां जो मां जेको केस आहे या फ़ैसिलो आहे उन जा जेके लीगल आहिनि, लूप्स आहिनि, मिस्टेक्स आहिनि या इरेग्युलरिटीज़ आहिनि, उन ते ॻाल्हायां। सभ खां पहिरियां पाण अचूं था त इमरान ख़ान ते ऐं शाह महमूद कुरैशी ते इल्ज़ाम कहिड़ो हो। इमरान ख़ान ऐं शाह महमूद कुरैशी, साइफ़र जी तारीख़ त ॿुधाए वियो नसीर साहब, किथां आयो, कीअं आयो, उनखे पोइ कीअं यूज़ कयो वियो। इमरान ख़ान ते जेको इल्ज़ाम हुयो उहे 2 इल्ज़ाम हुआ। हिकिड़ो इल्ज़ाम हुयो त हुननि साइफ़र पाण वटि रखियो ऐं सेकंड उन साइफ़र जो ग़लति इस्तेमालु कयो। शाह महमूद कुरैशी साहब ते सीधी सही का चार्ज कोन हुई, पर हू PPC जे सेक्शन 34 माना सहूलतकारीअ में हुननि खे जेका इहा 10 साल जी सज़ा आई आहे। अच्छा, हाणे 2 सेक्शन हुया नसीर साहब, सो तव्हांजी इजाज़त हुजे त मां उहो सेक्शन बि डिफाइन करे ॿुधायां त उहे छाजे लाइ हुया। हीअ जेका FIR दाख़िल थी, FIR नंबर 6/2023 FIA वटि, इन जा 2 सेक्शन हुया।
हिकिड़ो सेक्शन आहे 5 ऐं ॿियो सेक्शन आहे 9 ऑफिशियल सीक्रेट एक्ट 1923 इन तहत ही FIR थी इमरान ख़ान ऐं शाह मेमून कुरैशी ते। उन में असद उमर हुयो बर्बाद में उनजो नालो कढी निकिरी वियो। अच्छा हाणे सेक्शन 5 छा थो चए? सेक्शन 5 थो चए त हसास ॼाण खे कूड़ ॻाल्हाए अॻिते पहुचाइण, ही सेक्शन 5 उनखे अट्रैक्ट थो करे। अच्छा सेक्शन 9 छा थो चए? ॾोह जी कोशिश करणु या हौसला अफ़ज़ाई करणु, कंहिं वटि को हसास दस्तावेज़ हुजे, को पासवर्ड हुजे, को नक्शो हुजे ऐं उनजो ग़लति इस्तेमालु थिए फॉर गेन ऑफ एनी फॉरेन पावर। नसीर साहब जी बिल्कुल, फॉर गेन ऑफ एनी पावर, ठीकु आहे, फॉरेन पावर माना आलमी ताक़त, आलमी गैर मुल्क उनखे फ़ाइदो थिए ऐं पाकिस्तान खे नुक़सानु थिए। हाणे ही 2 इल्ज़ाम आहिनि। हाणे जेकॾहिं पाण सज़ा ते अचूं, माना जेकॾहिं कंहिं बि जवाबदार खे पाण अदालतूं सज़ा ॿुधाईंदियूं आहिनि त उनजो ट्रायल थींदो आहे। ऐं जॾहिं पाण ट्रायल जो ज़िक्र कंदा आहियूं त उते वरी आइन जो आर्टिकल 10A ईअं खणी चऊं जेको मदर आहे, मदर लॉ आहे, कॉन्स्टिट्यूशन उनजो आर्टिकल 10 आहे जेको बाद में रेगुलेट थियो आहे CRPC ऐं मुख़्तलिफ़ स्पेशल लॉज़ जा जेके रेगुलेशन्स आहिनि ऐं जेके रूल्स आहिनि। अच्छा हाणे इन 10A माना पाण जेकॾहिं फेयर ट्रायल जी ॻाल्हि कयूं या ॾिसूं त छा हिन पूरे केस जो ट्रायल 100% थियो, मुकमिल थियो। सभ खां पहिरियां अचूं था जॾहिं FIR दाख़िल थींदी आहे, FIR दाख़िल थियण खां पोइ उनजी इन्वेस्टिगेशन थींदी आहे। इन्वेस्टिगेशन खां पोइ जेको जांच ऑफिसर हूंदो आहे उहो हिकिड़ी रिपोर्ट जमा कराईंदो आहे जंहिंखे असीं इन्वेस्टिगेशन रिपोर्ट चऊं था। आम ॿोलीअ में असां उनखे चालान चवंदा आहियूं। चालान खां पोइ जेको नेक्स्ट स्टेप हूंदो आहे उहो हूंदो आहे चार्ज फ्रेम जो। चार्ज फ्रेम जो मतिलबु असां उनखे सवली ॿोली में चवंदा आहियूं फ़र्द जुर्म। हाणे इलाही माण्हुनि खे ख़बर ई न हूंदी त हीअ चार्ज फ्रेम फ़र्द जुर्म भला कहिड़ी आहे। त कोर्ट में जेको प्रोसेस हूंदो आहे फ़र्द जुर्म जो बेसिकली हूंदो आहे, चार्ज चइबो आहे ॾोह खे। असुल में ॾोह पढ़ी ॿुधाइणो हूंदो आहे जवाबदार खे, बाबा तव्हां ते हीअ इल्ज़ाम आहे। जेकॾहिं हू चए थो हा मूं कयो आहे, पंहिंजो पाण खे अदालत जे रहम करम ते छॾियां थो, अदालत हुनखे सज़ा ॿुधाईंदी आहे। ऐं जेकॾहिं थल जे करे ॿुधूं टाइम जी बि ज़ाहिर आहे सीनियर आहियो, ख़बर अथव लिमिटेशन हूंदी आहे। अच्छा कंक्लूड था कयूं, मूंखे लॻे थो त ग़लति थियो आहे। ग़लति थियो आहे सर। 13/12/2023 ते हिन जी चार्ज फ्रेम थी आहे ऐं ही महीनो जेको जनवरी हले पियो थो, माना विदिन ईअं पाण चऊं त 40 ॾींहंनि जे अंदरि अंदरि इन जो फ़ैसिलो थियो आहे। ऐं इन्हनि 40 ॾींहंनि में 25 जेके गवाह आहिनि उन्हनि जा बयान रिकॉर्ड थिया आहिनि ऐं उन ते जरह थी आहे। इहो माना 40 ॾींहंनि में 25 गवाहुनि जी स्टेटमेंट रिकॉर्ड करणु, उन्हनि ते जरह मुकमल करणु, इहो ॾाढो हिकिड़ो नामुमकिन ऐं मुश्किल मरहलो आहे। वकील साहब वकील आहियो, असां ई कहंदा आहियूं पाकिस्तान में जल्दी फ़ैसिला कोन था अचनि, डिघो थो थिए मामलो, बाबा जिते थियो आहे ठीकु आहे जीअं ॿुधायो था उनखे वेलकम करणु खपे। चलो अॻिते अचूं था। अच्छा हाणे जॾहिं स्टेटमेंट रिकॉर्ड थी वेंदी आहे त उन खां पोइ जेका डिफेंस साइड हूंदी आहे, जवाबदार वारो जेको पासो हूंदो आहे, उहा पंहिंजा एविडेंस रिकॉर्ड कराईंदो आहे। हिन केस में उहो थियो ई न आहे, उनखे पाण साइड ते था रखूं। एट दी एंड फाइनल आर्ग्यूमेंट्स थींदा आहिनि। हिन केस में फाइनल आर्ग्यूमेंट्स बि न थिया आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त जवाबदारनि जो 342 जो बयान रिकॉर्ड थियो आहे ऐं एट टाइम उते जेको आहे सो जज साहब उन्हनि खे जेको आहे सो सज़ा ॿुधाई आहे। तव्हांजे यादि हुजे मूं छा चयो त साइफर केस में तोशाखाने में बि ईअं थियो, जज साहब ॿाहिरि ॾिनो, हिन में बि इलेक्शन हुई, हिकिड़े ॾींहं में 18 जजनि गवाहनि जा बयान थिया। उहा ई ॻाल्हि त मूं बि इहा ई गई त किथे किथे लूप होल था। इवन इस्लामाबाद हाई कोर्ट ॾिसो न, हिन ख़ासि अदालत खे 2 दफ़ा रोकियो ट्रायल खां त ही साफ़ अंदाज़ सां केस अॻिते न पियो वधे। 2 दफ़ा रोकियो बि न करे वियो, इस्लामाबाद हाई कोर्ट खे बि ख़दशा हुआ न। पर फ़ाइदो छा आहे नसीर साहिब अहिड़नि केसनि जी एतिरो जल्दीअ में सज़ा ॿुधाइण जो, जेके अॻिते हली लुड़ी वञनि। माना ही तव्हां बीहंदो त ही बि केस कोन, ज़ाहिर कहिड़ो केस हींअर ताईं बीठो आहे। मतिलबु तव्हां मश्करी वेठा था कयो न सिस्टम सां, मश्करी थी, इहो ॿियो छा थियो? इहो चई सघो तव्हां वकील आहियो, ट्रायल हले थो त उनखे कंप्लीट हलाइणु खपे। जेकॾहिं ट्रायल तव्हांखे नाहे हलाइणो त पोइ इहो ट्रायल वारो सिस्टम ई ख़तमु करे छॾिजे। अच्छा इन में इल्ज़ाम मुंहिंजो जेको 2-3 शयूं हुयूं जेके मां कंक्लूड कंदुसि, टाइम तमामु घटि आहे, पाण वटि ब्रेक ॾे वञिणो आहे। मां इहो चवणु पियो चाहियो त सभ खां पहिरियां अदालत खे मुंहिंजो जेको ज़ाती व्यू आहे त अदालत खे ॾिसणु खपे हा त हीउ जेको इल्ज़ाम आहे, जेकॾहिं कंहिं वटि हसास दस्तावेज़ आहे, पासवर्ड आहे, नक्शो आहे ऐं उनजो ग़लति इस्तेमालु थियो आहे त उन शइ जो अंदाज़ो या उन शइ जो हतमी फ़ैसिलो त तॾहिं थींदो जॾहिं साइफर खे खोले ॾिसजे। साइफर खे खोले ॾिठो ई न वियो आहे, ख़बर ई न आहे उन में लिखियलु छा आहे। थोरी इन जो 5 कापियूं निकितियूं डी कोर्ट ते, हिकिड़ी परदेई ऑफिस वेंदी आहे, वज़ीर आज़म ऑफिस वेंदी आहे, आर्मी चीफ ॾांहुं वेंदी आहे, ISI जे सेल ॾांहुं वेंदी आहे, ऐं जेको नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो इजलास थियो उन में उहा कापी पेश कई वई, जंहिंमें इहो
खान साहब जॾहिं अञा ही ॿधा बि कोन हुआ तॾहिं चयो त साज़िश वाज़िश जो को बयानु कोन्हे जंहिं सफ़ीर जो खान साहब हवालो ॾिनो उन सफ़ीर बि अची इहो चयो त साज़िश जो उनमें लफ़्ज़ बि कोन्हे त असां कीअं न चयो त पढ़ियो ई न वियो अदालत फैक्ट ॾिसंदी न मां अदालत ट्रायल जी ॻाल्हि थो उहा ई थो ॻाल्हि कयां मां कंहिंजे बयान जी ॻाल्हि नथो कयां अदालत खे इहा शइ ॾिसणु खपंदी सभ खां पहिरियां हिन मामले जी हिकिड़ी इन्वेस्टिगेशन थियणु खपंदी हुई जेकॾहिं उन में फाइंडिंग्स इमरान ख़ान कुरैशी साहब जे ख़िलाफ़ अचनि थियूं उन खां पोइ जेको आहे सो हिन केस खे दाख़िल थियणो ऐं सुप्रीम कोर्ट जी वर्डिक्ट जॾहिं ख़ान साहब जी बेल फाइल थी साइफर केस में आख़िर ॻाल्हि आहे ख़ान साहब जो ख़त गुम करे छॾियो चई त मेरे से गुम हो गया न गुम जा त चार्जिस ई न आहिनि हिन में गुम जो त न ॿुधायां थो मां चओ थो न पढ़ण वारा ॿिया मामला ज़ाहिर आहे 5 कापियूं हिकिड़ी घुराए सघनि पिया ज़रूर फॉरेन ऑफिस में उहा शइ सेफ हूंदी आहे इरफान वक़्तु थियो आहे हिन वक़्तु ब्रेक जो नाज़रीन वरी हिकु भेरो हाज़िर थियासीं ब्रेक खां पोइ